पीटीआई जुडिशियल कमीशन जो इजलास मुलतवी करण जो मुतालबो करे छॾियो। चीफ जस्टिस जे जाफरीदी खे उमाड़ियल ख़त में सेनेटर अली ज़फ़र चयो आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजिस जो सीनियरिटी वारो मामलो हल थियण ताईं इजलास मुलतवी कई वञे। जजिस ट्रांसफर बाद इस्लामाबाद हाई कोर्ट में सीनियरिटी लिस्ट तब्दील थी वई आहे। मुनासिब हूंदो त सीनियरिटी मामलो हल थियण ताईं कमीशन जो इजलास मुलतवी कई वञे। इजलास सॾायो बि था त ट्रांसफर थियल जजिस खे गौर हेठि न आंदो वञे। कराची में वॾे वज़ीर मुराद अली शाह सां पीपी जे सीनियर अॻवान राजा परवेज़ अशरफ जी मुलाक़ात। मुल्की सियासी ऐं मुआशी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे पधिराई मूजिबि मुलाक़ात दौरान सिंध में वफ़ाक़ी हुकूमत जे मनसूबनि जी सुस्त रफ़्तारी ते ॻाल्हियूं थियूं। राजा परवेज़ अशरफ क़ौमी असेंबली में सिंध जे मसइलनि ते ॻाल्हाइण जी ख़ातिरी कराई। छवीहीं आईनी तरमीम पार्लियामेंट या सुप्रीम कोर्ट ई ख़त्म करे सघे थी। जेसी ताईं ईअं नथो थिए मामला इन्हीअ तरमीमी तहत हलंदा। कानून जे आईनी हुजण या न हुजण जो जाइज़ो रुगो आईनी बेंच ई वठी सघे थी। कंहिं रेगुलर बेंच वटि आईनी तशरीह जो इख्तियार नाहे। आईनी बेंच दुरुस्त तौर ते ॿ रुकनी बेंच जे हुकुम वापसि वरिता। बेंचिस इख्तियारनि जे केस में जस्टिस मज़हर आईनी बेंच जे फ़ैसिले सां इतफ़ाक़ कंदे 20 सुफ़्हनि ते ॿधल नोट जारी करे छॾियो। सॼी दुनिया वॾे मुआशी तब्दीलियुनि मां गुज़रे पई। वापारी टैरिफ वॾो चैलेंज बणिजी साम्हूं आयो आहे। सामूंडी वापार जो मईशत में बुनियादी किरदार आहे। सामूंडी वापार जे तहफ़ुज़ लाइ गॾियल कोशिशुनि जी ज़रूरत आहे। ताक़तवर बहरिया फ़ौज सामूंडी वापार जे तहफ़ुज़ जी ज़ामिन आहे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ जो अमन डायलॉग जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। चवे थो हिंदी समुंड में आलमी तेल ऐं गैस जा 50% ज़ख़ीरा आहिनि। आलमी माशी निज़ाम मेरी टाइम ते भाड़े थो। पाक बहरिया इलाक़ाई अमन ऐं सलामती लाइ अहम किरदार अदा करे पई। हथरादू ज़हानत ऐं टेक्नोलॉजीअ जे इनक़लाब आलमी मंज़रनामो तब्दील कयो आहे। पाक बहरिया जे अमन मशक़नि जो 4 ॾींहुं महफ़ूज़ समुंड ऐं ख़ुशहाल मुस्तक़बिल जे सिरे हेठि अमन डायलॉग। अमन मशक़नि में हिसो वठंदड़ मुल्कनि जे सामूंडी फ़ौजनि जा चीफ ऑफ नेवल स्टाफ ऐं ॿिया उहिदेदार शरीक। सामूंडी फ़ौज जे सरबराह एडमिरल नवीद अशरफ चयो आहे त अमन डायलॉग ज़रिए मेरी टाइम सिक्योरिटी खे पेश ईंदड़ ख़तरनि खां आगाही ॾियणु आहे। अमन डायलॉग जो मक़सदु मईशत खे हथी वठाइणु आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सां ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़चीअ जो टेलीफोनिक राब्तो। विच ओभर जी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾेवट। गज़ा में फ़लस्तीननि खे पेश ईंदड़ ॾुखियाईनि ते ॻाल्हि ॿोल कई वई। परॾेही खाते जे तर्जुमान मूजिबि नायब वज़ीर आज़म गज़ा जे माण्हुनि खे बेघर करण वारी तजवीज़ खे घंटी जोगी क़रार ॾेई छॾियो। नफ़रत जी सियासत खे हमेशह लाइ दफ़न करणो पवंदो। नफ़रत ऐं विरहाङे वारी सियासत सां मुल्क खे नुक़सानु पहुतो। कराची जो सभ खां वॾो मसइलो पाणीअ जो आहे। कराची जे मसइलनि खे तरजीही बुनियादनि ते हल कयो पियो वञे। सूबाई वज़ीर सईद गनी जो तक़रीब खे ख़िताब। चयाईं रुगो पीपल्स पार्टी ई अवामी मसइला हल करे सघे थी। सिंध हुकूमत अवामी मसइला हल करण लाइ क़दम खणी रही आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शहजिल इनाम मेमण जी हिदायतनि ते सिंध रोड सेफ्टी कमेटीअ जूं कार्रवायूं। 92 गाॾियुनि जी चेकिंग। ज़ाब्तनि जी भञगड़ी करण ते 44 गाॾियूं चालान। 7 ज़ब्त। 1 ड्राइवर गिरफ़्तार। शहजिल इनाम मेमण जो चवणु आहे त ट्रैफ़िक ज़ाब्तनि ते सख़्तीअ सां अमल कराए पियो वञे। अवामी तहफ़ुज़ अवलीन तरजीह आहे। जेको बि क़ानून जी भञगड़ी कंदो उन ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। कराची मेट्रो कॉर्पोरेशन जूं समूरियूं पार्किंग साइट्स मुफ़्त करण जो ऐलान। मेयर मुर्तज़ा वहाब चयो त KMC पार्किंग साइट्स में का फीस वसूल न कई वेंदी। KMC हाणे पंहिंजे पेरनि ते बीठी आहे। पार्किंग मुफ़्त करण जो फ़ैसिलो अवामी मुफ़ाद में कयो वियो। KMC जे नाले ते गैर क़ानूनी ओॻाड़ी कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वेंदो। नए देरे में बल्दियाती चूंडुनि दौरान क़त्ल थियल बख़्शल मघीअ जे खून जो निबेरो। मघी बिरादरी में हलंदड़ तकरार जो निबेरो आगा अली नवाज़ जलवाणी ऐं अली ॾिनो मघीअ जी सरपंचीअ में थियो। क़त्ल जो ॾोह साबित थियण ते हिक धुर मथां 37,50,000 ॾंड विधो वियो।
कोट बंगलो में उरड़ीअ जी वबा ते ज़ाब्तो न आयो। वधीक ॿ मासूम ॿार फोत। ॻोठ मुराद खान गोपांग ऐं भर पासे वारनि इलाक़नि में उड़ी तेज़ीअ सां वधण लॻी। वबा विघे सागर अली नवीद अली गोपांग फोत थी विया। ॻोठाणनि मूजिबि इलाइक़े में केतिराई ॿार उरड़ीअ में वरतल आहिनि। डॉक्टरनि जूं टीमूं उमाणे बीमार ॿारनि जो इलाज कराए वञे। जारुल वेझो ॻोठ मोहम्मद सादिक मलिक में उरड़ीअ विघे 8 महीननि जो नीकर हयाती विञाए वेठो। कारपोरेट फार्मिंग ऐं 6 नवनि केनालनि ख़िलाफ़ ठटे में अवामी तहरीक जो मार्च। एहतजाज में सिंधियाणी तहरीक, सिंधी शागिर्द तहरीक ऐं सुजाग ॿार तहरीक जे कारकुननि जी बि वॾे अंग में शिरकत। केनाल ठाहिण, सिंध सुकाइण बंदि करियो, कारपोरेट फार्मिंग मनसूबा ख़तमु करियो, कींझर ऐं हाले जी ढंढ ते कब्ज़ो ख़तमु करियो जा नारा। अॻवाननि जो चवणु आहे त सिंध दरिया मां नवां केनाल कढण वारो सिंध दुश्मन मनसूबो बिना देर ख़तमु कई वञे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि में 2 औरतुनि समेत 5 ॼणा फोत, 4 ज़ख़्मी। लखी गुलाम शाह भरिसां क़ौमी शाहराह ते ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो। हादिसे में जन्नत ख़ातून भुगटी ऐं नसीबा ख़ातून भुगटी फोत थी वियूं। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मलीर जे इलाइक़े शाह लतीफ़ वेझो टालर जो मोटरसाइकिल खे टक्कर, भाउ फोत, भेण ज़ख़्मी। हादिसे में हसनैन फोत ऐं हिजाब फातिमा ज़ख़्मी थी पई। खैरपुर में मोटरसाइकिल में कपिड़ो फासण सबबि गाड़ी पुलवासी पोरित ख़ादिम हुसैन शेख रोड ते किरी हयाती विञाए वेठो। सजावल जिणे जो भरिसां हफ़्तो अॻु 2 मोटरसाइकिल में टक्कर सबबि ज़ख़्मी थियल नीगर बिलावल सारियो फोत थियो। फोतनि जो अंग 2 थी वियो। वगण ऐं दरिया खान मरी भरिसां 2 नौजवाननि फाहो खाए आपघात करे छॾियो। वगण वेझो ॻोठ आली खबड़ में वज़ीर अली वगण मुबैना तौर घरू अणबण त पंहिंजी ज़िंदगी जो अंत आंदो। दरिया खान मरी लॻे बिसर जीवा में ज़हीर ॾाहिरी पंहिंजी ज़िंदगीअ जो ॾीओ गुल करे छॾियो। वारसनि मूजिबि नौजवान ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो। सकरन भरिसां एक्साइज़ पुलिस जी वर्दी पहिरियल हथियारबंदनि फुर। शहरनि 2 फोरनि खे पकड़े वरितो। फार्म स्टाफ वटि फोरन गाॾियुनि खे कागज़ चेक करण जे बहाने रोके गीह सां भरियल मज़दा फुर कई। इतलाबाद शहरनि ॻोठ बंगरियो मोड़ वटि 2 जाबदारनि खे पकड़े गाॾी हथ करे वरिती। मुतासिर वापारी जो चवणु आहे त एक्साइज़ पुलिस वर्दी पहिरियल 2 हथियारबंदनि खे पकड़े पुलिस हवाले कयो। मज़दा मां गीह जा दॿा गुम आहिनि। मिठीअ में बाहि लॻण सबबि 2 पोहरतनि जा घर सड़ी रख। इलाइक़े आकिली पाड़े में बाहि सबबि 2 चंवरनि में पियल सामान सड़ी रख थी वियो। इतला मिलण ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। कंडियारो भरिसां ॻोठ मियो रिंद में ॻोठाणे ॾाढ़ू मारवाड़ी जे घर खे बाहि 1 मेंह 1 ॻऊं ऐं 5 बकरियूं सड़ी मरी वियूं। घर में पियल समूरो सामान सड़ी रख। मुतासिर कुटुंब खुलियल आसमान हेठि वेठल। ऐं ओबावड़े भरिसां राउंती जे कच्चे में ॾोहारनि ख़िलाफ़ पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन जारी। धाड़ियलनि जे ठिकाणनि खे बाहि। एसएसपी घोटकी जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान ॾोहारनि जे घरनि खे हेवी मशीनरी सां ठाहे बाहियूं ॾेई साड़ियो वियो आहे। शहर गैंग्स जा ॾोहारनि हथियार फिटा करे पुलिस वटि पेश थियनि। ॿी सूरत में ॾोहारनि जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो।